बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। रियल इश्यूज़ में इरफान अली मुगे तरफ़ां भलीकार नाज़रीन। प्रोग्राम की शुरुआत में असां जायज़ो वठंदासीं अवाम जे हिन वक़्त जे सब खां गंभीर मसले यानी महांगाई जो। सरकार तरफ़ां पेट्रोल ऐं डीज़ल जा अघ जीअं ई वधाया विया आहिनि। हर शइ महांगी थी चुकी आहे ऐं अघनि में एतिरी वाध अची चुकी आहे जो न रुॻो ग़रीब पर विचोले तबिके जा माण्हू सख़्तु परेशान आहिनि ऐं ख़ासि तौरु जेको पोरियत तबिको आहे उनजो जीअण जंजाल बणिजी वियो आहे। लाड़काणे में इन हवाले सां छा सूरतहाल आहे, रिपोर्ट कयो आहे रशीद समेत। सॼे मुल्क समेत लाड़काणे में बि महांगाई जो जिन बोतल खां ॿाहिरि निकिरी आयो आहे। ज़िले जा शहर हुजनि या ॿाहिराड़ियूं, खाइण पीअण जी का अहिड़ी शइ नाहे बची जंहिंजे अघनि में ॻाटे टोड़ वाध न आई हुजे। खाइण पीअण जूं शयूं महांगियूं थियण सबबि शहरनि जा ॿई हथ मथे ते अची विया आहिनि। जो जीअण जंजाल थी चुको आहे असांजो। पेट्रोल वधी चुको आहे, गेह जेको आहे सो चढ़ी चुको आहे। आम मज़ूरी असांजी 550 रुपया हुआ, उन सां को बि असां गेह बि नथा ख़रीद करे सघूं त असां ॿियो छा जेको आहे ख़रीद कंदासीं। असांजो जीअण जंजाल थी चुको आहे। एॾी महांगाई बि थी वई आहे। 500 रुपए में किलो गिहु, 600 650 700 रुपया किलो गिहु थी वियो आहे। हिकिड़ो आम माण्हू आहे जंहिंजी 700 रुपया 600 रुपया ॾियारी आहे, उहो पंहिंजो गुज़र सफ़र हिन महिल तमामु घणो मुश्किल थो थी सघे। महांगाई सबबि लाड़काणे वासी सख़्तु परेशान आहिनि। लाड़काणे में कहिड़ी उहा शइ आहे जेका महांगी नथी हुजे। मच्छी, गोश्त ऐं मुर्गी त परे जी ॻाल्हि, पर माण्हुनि लाइ भाॼी वठण बि महाल बणियल आहे, जंहिं करे शहरनि में मायूसी तमामु घणी वधी वई आहे। ग़रीब जेको आहे त सफ़ा ग़रीब थी वियो आहे, वीचारो पीड़िजी आहे। विचो तबिको जेको आहे उहो तमामु मरी वियो आहे। एतिरी महांगा बि थी आहे, जेका शइ वठो उहा तमामु ख़राबु थी वई आहे। घर ॾे वञूं था, बचड़नि खे मुंहुं नथा ॾेखारे सघूं, ॿाहिरि था निकिरूं त ॿाहिरि संगत खे मुंहुं नथा ॾेखारे सघूं। जेका चांहि था पियूं उहा चांहि महांगी थी वई आहे। सर काॾे वञूं, बसि हाणे पंहिंजे रब खे दांह था ॾियूं। असां मज़दूरनि जी ॾियारी आहे 400 रुपया, गिहु आहे 550 रुपया 600 रुपया किलो, त 450 में असां छा पूरी कयूं। चांवर 300 रुपया किलो, खंड बसि 150 रुपया किलो। हर को ॾींहुं हुननि जा नवां रेट, नई महांगाई आहे। असां मज़दूर तक काॾे वञूं, छा कयो अथनि मत ईअं एॾो मज़दूर सां तकलीफ़। माण्हू इंसान जेके एॾा परेशान, ज़हनी तौर ते एॾा परेशान आहिनि जो वञी ख़ुदिकुशी कनि था। लाड़काणे में हिन वक़्तु वॾो गोश्त 800 रुपया ऐं छेले जो गोश्त 1300 रुपया फ़ी किलो, कुकड़ जो गोश्त 500 रुपया किलो, मच्छी 600 रुपया किलो। भाॼियुनि में तूरी, करेलो, भिंडीअ जा अघ 150 खां 200 रुपया फ़ी किलो मुक़ररु कया विया आहिनि। हे सौदो जेको मां वरितो आहे 250 रुपए जो आहे। हाणे हिन कैमरा में तव्हांखे अगरि ॾेखारे त 250 में अगरि हे वरितो आहे त इहो माण्हू हिकिड़े वेले जी भाॼी असांखे घटि में घटि 600 खां 800 रुपए में थी पए। सिर्फ़ु सब्ज़ी, मुर्गी गोश्त त पंहिंजी जाइ ते रहियो। ॾाढो असां माना ग़रीब जेके बि आहियूं, ग़रीब तबिको वॾो परेशान आहियूं। अञा ताईं पैसा बि कोन कढिया, एॾी महांगाई थी आहे, माण्हू माल वठनि कोन था। असां ग़रीब रेडियनि जी पूरी हाणे कोन थी पए, ॾाढी महांगाई थी आहे। तेल चढ़ियो थो वञे, गिहु 650 रुपया किलो थी वियो आहे। किथां था ग़रीब माण्हू, रेडी में 500 बि कोन कमाए सफ़र साईं। अटो महांगो आहे, खंडु महांगी थी आहे, पतियूं महांगी थी वियूं आहिनि। साबुण जेको 30 वठंदा हुआसीं उहो 70 ते थी वियो आहे, लाइबो वारो साबुण 75 थी। फ्रूट त सरंदीअ वारनि जे खाइण खां बि चढ़ी वियो आहे। सूफ़ 800 रुपया फ़ी किलो, चेरी 400 रुपया, चकूं 300 रुपया फ़ी किलो मार्केट में विकामनि पिया। तव्हां ॾिसो त कॾहिं बाज़ार में औरतूं पंहिंजा बच्चा तव्हांखे खपाईंदे नज़र ईंदियूं। कॾहिं मां कल्ह बि अख़बार में ॾिठो, सोशल मीडिया ते ॾिठो त हिकु नौजवान पंहिंजे ॿिनि बच्चनि खे मारे करे पाण बि ख़ुदकुशी करे छॾी। मां हिन पाकिस्तान जे हुक्मराननि खे चवां थो, ख़ुदारा ॿेड़ी हिन महांगाईअ ते कंट्रोल कयो, ग़रीब आवाम ते एॾो वॾो ज़ुल्म न कयो। रोज़ नवां रेट था अचनि, गेह जे हिसाब सां, खंड जे हिसाब सां, ॿियूं जेके ज़रूरियात जूं शयूं आहिनि उन में का बि ऑडिट कोन्हे, का बि टीम कोन्हे, को बि SDM साहब या SDC साहब विज़िट नथो करे। असांजी अपील आहे त ग़रीब माण्हू जेको रोज़ कमाए थो या ग़रीब माण्हू जेको महीने जी हिकिड़ी बजट आहे उहा अगरि वधी थी वञे त उहो कान सर्वाइव कंदो। होॾां लाड़काणो इंतिज़ामिया महांगाईअ ते ज़ाब्तो आणण लाइ तयारु न आहे, जंहिं करे वापारी तोड़े आम वापे जूं शयूं विकिरो कंदड़ पंहिंजी मर्ज़ीअ सां अघ मुक़ररु करे शहरनि खे ॿिन्ही हथनि सां लुटे फुरे रहिया आहिनि। नाज़रीन, ताज़ो ई आयल महांगाई जे तूफ़ान हर माण्हू खे परेशान करे छॾियो आहे। अवाम जूं रड़ियूं निकिरी वियूं आहिनि त पेट्रोल ऐं डीज़ल जे अघनि में हेकांदी वाध खां पोइ हर शइ जेका महांगी थी वई आहे, आम वाइपे जूं शयूं महांगी थी वियूं आहिनि त हू हाणे पंहिंजनि बच्चनि जो पेट गुज़र कीअं कंदा। बहरहाल अॻिते वधूं था। हाणे सिंध में हिन वक़्तु जेका पाणी जो शदीद मसइलो दरपेश आहे उनजो जाइज़ो वठंदासीं, हलंदासीं सांगड़
सांगड़ में नारा केनाल अंदर 50 सैकड़ों पानी खोट सबब सांगड़ ज़िले के 6 ई तालुकनि अंदर पानी जो शदीद बहरान पैदा थी वियो आहे, जंहिंजे करे सॼे ज़िले में ज़राअत खे कापारी धकु रसियो आहे। तव्हां ॿुधायूं त नारा केनाल हिन वक़्तु 19,000 क्यूसिक बदिरां फ़क़ति 10,000 क्यूसिक पाणी वही रहियो आहे, जंहिंजे करे सांगड़ ज़िले में फसल सुकी रहिया आहिनि। इन हवाले सां वधीक आगाह कंदो असांजो सांगड़ ज़िले जो रिपोर्टर एडी कुंभर। सिंध जे ॿियनि ज़िलनि जी सांगड़ ज़िले में बि पाणी जी खोट इंतिहा दर्जे ते आहे। तव्हांखे ॿुधाईंदो हलां त सांगड़ ज़िले जे 6 ई तालुकनि में पाणी जी खोट सबबि जेको हींअर फ़सुलु आहे, वोड़, कमंद, जंतर, मिर्च वग़ैरह जेको ॿियो फ़सुलु पोखियो वियो आहे, उन खां सवाइ जेको चोपायो माल आहे, किथे किथे पाणी नथो पहुचे। उतां जा ॻोठाणा, उतां जा रहवासी चोपाए माल खे पाणी पीआरण लाइ बि परेशान हूंदा आहिनि। मेलनि जा पंधु करे उहे माल खे पाणी पीआरण वेंदा आहिनि ऐं जेको हुननि फ़सुलु पोखियो हो, पाणी जी खोट जे करे जेको आहे सो फ़सुल खे पिणु कापारी धकु रसियो आहे, जंहिंमें वणनि खे जेको आहे सो पहिरियों पाणी जेको ॾिनो वियो, उन खां पोइ किथे किथे हुनखे ॿियो पाणी बि न मिलियो आहे, टियों पाणी न मिलियो आहे। ऐं काफ़ी जेको आहे सो अहिड़ा इलाइक़ा जिथे पाणी न पहुचण करे जेके से सूरत हाल इंतिहाई गंभीर आहे। माण्हू रोडनि ते जेके आबादगार हारी कुड़मी आहिनि, उहे मुख़्तलिफ़ वक़्तनि ते सांगड़ ज़िले जे मुख़्तलिफ़ प्रेस क्लबनि ते पाणी जे घुर जे लाइ उन्हनि एहतजाज बि कया आहिनि, धरना बि आहिनि, मगर पाणी जी जेका खोट आहे उहा इंतिहा दर्जे ते पहुचण करे पाणी अञा ताईं बि उन्हनि इलाइक़नि में न पहुतो आहे। तव्हांखे ॿुधाईंदो हलां त सांगड़ ज़िले जे तालुके सांगड़ जी तव्हांखे जेका पोज़ीशन आहे उहो ॿुधाईंदो हलां त मिठड़ाव केनाल मां जेके निकिरंदड़ शाखूं आहिनि, उन ते बि जेको आहे सो वाराबंदी कई थी वञे। 15-15 ॾींहं उन शाख खे जेको आहे सो खोलियो थो वञे, एकियो पाणी वञी आबादगार खे लॻे थो, तंहिं करे फ़सुलनि खे जेको आहे सो धकु रसियो आहे। फ़सुल जेके आहिनि से पाणी न हुअण करे काफ़ी तइदाद में जेको आहे सो सड़ी सुकनि बि पिया, सड़नि बि पिया। उन करे आबादगार कुड़मी उन्हनि में हिकिड़ी मायूसी जी लहर छाइल आहे। सांगड़ ज़िले में जेको आहे सो पाणी जी सूरत हाल जेका आहे सा नारा केनाल आहे, उन में हींअर जेको पोज़ीशन आहे 10,000 क्यूसिक जे लॻभॻि पाणी जेको आहे सो नारा केनाल में वही रहियो आहे। उन में जेका घुर्ज आहे, जेको अॻे पाणी वहंदो 19,000 क्यूसिक खां मथे कुझु पाणी वेंदो, मगर हींअर अधो अधु जेको आहे सो नारे में पाणी घटि आहे। आबादगार जो इहो बि चवणु आहे त नारे में जॾहिं 10,000 क्यूसिक पाणी हले थो त असांखे अठड़ियो पाणी मिलणु खपे। हफ़्तो शाख बंदि हुजे त हफ़्तो खुलियलु हुजे, त जीअं असीं पंहिंजे गुज़र सफ़र जो जेको ज़रियो ज़राअत आहे, फ़सुल आहिनि, असीं पंहिंजो गुज़र सफ़र करे सघूं। नाज़रीन, एडी कुंभर सांगड़ ज़िले में पाणी जे शदीद खोट जे हवाले सां आगाह करे रहियो हो। असांजो रिपोर्टर कुझु मक़ामी आबादगारनि खां हाल वाल वरिता आहिनि, संदनि इन हवाले सां छा चवणु आहे, अचो त ॿुधूं। 100 एकड़ बनी आहे, 18 एकड़ असां आबाद कई आहे, ॿी बनी पई आहे, बंजर थियो पियो आहे। पाणी कोन्हे, महीने खां पोइ पाणी लॻे थो, पीअण लाइ पाणी कोन्हे। अच्छा, खेड़ियूं पियूं आहिनि बाबा। तव्हां इरीगेशन अमलदारनि सां राब्तो कयो? उन्हनि सां बि कयो आहे, उन अमलदार खे अपील था कयूं त जल्द में जल्द असांखे पाणी ॾिनो वञे। असांजो 7 नंबर वाटर आहे। असां मुंहिंजी बनी तक़रीबन 100 एकड़ मुंहिंजे खाते में आहे। 100 एकड़ जी जॻह ते असांजी 20 एकड़ वोड़ पोखिया आहिनि, उहे बि कोन था पछाणियूं, जंहिंजे करे 22 ॾींहंनि खां पोइ पाणी अचे थो, उहो बि 20 एकड़ खां 18 एकड़ बि कोन थी भरिजी सघे। असां वटि माना बिल्कुलु न को फ़सुलु थियो आहे, माल बुख पियो मरे, उञ पियो मरे, माना को असां वटि कुझु बि कोन थी सघे। ॿियनि वटि वाराबंदी आहिनि, पर असांखे 8 ॾींहं पाणी मिले न, 8 ॾींहं नथो मिले। वरी 15 कया अथनि, 15 में असां वटि पाणी अचे ई कोन, असांजो माल मरी वियो बुख उन में। पाणी वारे में अचे थो, एकड़ जिरे भरिजे थो, तंहिंखां बाद मथां वाटर जा सभिनी जा मोगा भॻल आहिनि, सभिनि खां पैसा वठी दारोगा इहो हाणे पाणी एॾा अचे ई कोन थो। जेॾी महिल अचे थो त पाणी जिरेब बि नथो भरिजे। वारे में 5 कलाक आहिनि जंहिंजा हुनजो जिरेब 1.5 एकड़ भरिजे थो। शाख जा असां ॾियूं त 4 लख 5 लख असां काठी था करायूं शाख जो, पोइ बि असां वटि पाणी रसे कोन थो। ऐं बनी असांजा टोटल ईअं गैराबाद पिया आहिनि। हाणे फासी आहियूं, छा कयूं, ग़रीब माण्हू के संदा बनी आहिनि, के मुकादे जा आहिनि। हिकिड़ी बीमारी, ॿियो पाणी कोन्हे, उञ ते वहेला माल मिटी पियो पीए, का शइ न आहे, पाणी कोन्हे पीअण लाइ असां वटि। असां वटि पहिरीं 8 ॾींहं पाणी ईंदो, हाणे जेको आहे 21 ते पाणी कोन थो पहुची सघे। असांजो फ़सुलु सभु तबाह थी वियो आहे ऐं ॿनी जॻह कायल हुयो आहे, खेड़ी असांजी ॻिची में पइजी वई आहे। असांजी आहे ढिलियार शाख आहे, माना बानवा, माना मुंड आहे, कानड़, माना कानड़ रेगुलेटर तां असांजी शाख निकिरे थी। असांजो आख़िरी वाटर आहे 11 वाटर कोर्स। खोट तक़रीबन एतिरी कोन्हे, पर कुझु विरासत जो आहे हिसाब किताब, इन करे तमामु घटि आहे पाणी असां वटि। असां वटि माल जो गाह बि कोन्हे, माल जी ॻाल्हि आहे, तमामु घणो परेशान आहियूं। ख़र्च त ॿिज बि महांगा आहिनि, भाण बि तमामु घणो महांगो आहे, तेल महांगा आहिनि, पर हींअर ख़र्च मुश्किल कढी सघूं असीं। जीअं त पाणी असांजी नंढड़ी ज़मींदारी आहे, वॾी ज़मींदारी न आहे। पाणी जी हींअर तमामु असां वटि वधीक शदीद खोट आहे।
पाणी हींअर असांजी शाख 21 ते पाणी अचे पियो असां वटि, जिते असांजी 20 खां 25 एकड़ आबादी थींदी हुई उते हींअर 4 खां 5 एकड़ ताईं असांजी आबादी आहे। ॿी ॻाल्हि त फ़सुलु कोन्हे ऐं महांगाई तमामु घणी चोट ते आहे। भाण जो रेट तमामु घणो महांगो आहे। भाण हींअर 10,000 रुपया बोरी हले पई DAP जी, यूरिया जी। ॿियो त ब्लैक ते मिले पियो, मिले कोन थो। ज़मींदार तबिको तमामु वधीक परेशान आहे। ई 6 महीननि खां ई जीअं वणनि जो फसल स्टार्ट थियो आहे, ई असां ज़मीन वरितो आहे ऐं ज़रख़रीज़ कुझु आहे मकादेदार 20,000 मकादे भरूं पिया ऐं हिते पाणी यको कोन आयो आहे, या पाणी डलियार शाख जो आहे जेको पुछड़ी में अचे कोन थो, रसे ई कोन थो ऐं वाराबंदी आहे असां वटि रसे ई कोन थो पाणी। नाज़रीन, सॼी सिंध जीअं सांगड़ ज़िले जा आबादगार पिणु सख़्तु परेशान आहिनि, छाकाणि त संदनि फ़सुल सुकी सड़ी रहिया आहिनि। पर संदनि सख़्तु एहतजाज जे बावजूदु जेके सरकारी खाता आहिनि को तहरुक नथा वठनि। सॼी सिंध में खुले आम पाणी चोरी जारी आहे। हिकु त पाणी जी मथां खोट आहे, पर थोरो घणो जेको पाणी पहुचाए वञे थो उहो बि जेके बासर आबादगार आहिनि उहे चोरी करे वञनि था। बहरहाल हिते वक़्तु आहे ब्रेक जो। ब्रेक खां पोइ असां कुझु ॿियनि मामलनि जो जाइज़ो वठंदासीं। ॾिसंदा रहो रियल इशूज़।